मुझे तुझी अखियुनि में आज़ादीअ लाइ मौजू हणंदड़ महिरान ॾिठो आहे। तू ही ता जिंदगी, ओ साथी तू ही ता हर खुशी। हर ख्वाब में, हर रात में, हर सोच में, हर बात में, हर साथ में, हर संग में, हर रूप में, हर रंग में, तू ही ता ही मुझे आशिकी। साथी तू ही ता जिंदगी, ओ साथी तू ही ता हर खुशी। तुझे नाले आ जिंदगानी सजी, हो सुंदर नमू तो जड़ी का भी डिठी। तो खासिवा ही जिंदगी आ सजा, ओ करवाए दो मुझे तू रहने सदा। गालिन में तू, यादुन में तू, तू चंड में, तारन में तू, नेड़न में तू, लुढ़कन में तू, तू दिल में आ धड़कन में तू, तू ही ता ही सामो हर घड़ी। ओ साथी तू ही ता हर खुशी। ओ साथी तू ही ता हर खुशी। तू आरज़ू, तू जुस्तजुआ सनम, हो मंजिल जिया तू रूबरूआ सनम। तू ही जो कसम नाहे का पहजी खबर, हो तो खा शुरू तो ते खत्म हर सफर। हर दर्द जो दरमानवा तू मुझी दिल तू जानवा। तू सूह जो सुल्तान आ, तू इश्क आ ईमान आ, तू ही ता ही मुझी बंदगी। आमिर जी जी अदा साईं। हेॾां अच। किथे है? अदा साईं कुछ दोस्तन सां
पिकनिक ते वियो हुयसि। ॾिसां में कूड़ ॻाल्हाइण मां कुझु बि न वरंदो, बहितर आहे त सच ॻाल्हाए। अदा साईं, आउं तव्हां सां कूड़ नथो ॻाल्हायां। त पोइ सच छा आहे? हाँ, इहो ई सच आहे। हाँ, रोलू लोफर ओबास चोरनि सां संगत, शराबनि ऐं शबाबनि सां विंदुर, इहो ई सच आहे न? ॿुधाई छो नथो, जवाब छो नथो ॾे? अदा साईं, मां अहिड़ो को ग़लति कमु नाहे कयो। अदा साईं, हिते हर को तुंहिंजूं दाऊं थो करे, आमिर तुंहिंजूं दाऊं थो करे। अदा साईं, आउं शहर वारनि जो कुझु न बिगाड़ियो आहे। ॾिस आमिर, को हिकु ॿ माण्हू हुजे त मां यकीन बि करियां, सॼो शहर तुंहिंजूं दाऊं थो करे, तूं आख़िर हिन ज़लील हरकतुनि खां बाज़ छो नथो अची? अदा साईं, अव्हांखे कंहिं बि ॿुधायो आहे, मुंहिंजे बारे में त उहो सरासर ग़लति आहे। अदा साईं, मूंखे माफ़ कयो। अदा साईं, ठीकु आहे आमिर, पर मां तो ते यकीन नथो करे सघां, छो त अॼुकल्ह तूं कूड़ ॻाल्हाइण वधीक शुरू कया आहे। तूं ई ॿुधाए, मां तुंहिंजे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते यकीन करियां? हाँ? अदा साईं, मां ॿीहर अहिड़ियूं ग़लति हरकतूं न कंदुसि। अदा साईं, न कंदुसि। ॾिस आमिर पुट, मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां। बाबा, तूं हिकु सुठे खानदान जो छोकिरो आहे। तूं ऐं तुंहिंजा नौजवान जेके तुंहिंजा दोस्त आहिनि, सुबुह सां अस्पतालुनि, कॉलेजनि ऐं स्कूल ॾांहुं वेंदड़ नियाणुनि सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हरकतूं इहे करणु तव्हांखे जुगाइनि थियूं। जेकॾहिं तव्हांजो ऐं तव्हां जहिड़नि जो इहो रवैयो रहियो त पोइ केरु पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदो? ॿुधाए मूंखे, ॿुधाए त पोइ केरु पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदो? अदा साईं, बस मूंखे माफ़ कयो। मां पंहिंजी पढ़ाई भरपूर तरीक़े सां कंदुमि ऐं तव्हांजो नालो रोशन कंदुमि। अदा साईं, मूंखे माफ़ी ॾियो। ठीकु आहे, पर आईंदा मां अहिड़ी हरकत तुंहिंजी न ॿुधां। न थींदी। अदा साईं, साईं साहब वयो छा हलियो? अदा साईं, हा, अदा साईं त अंदरि हले वियो। पोइ ही चांहि भला? चांहि ते रखो। मूंखे समझ जो इंतज़ारु हुयो, पर अचण ॾेसि त ख़बर पए घणे 200 आहे। ॾाढी देरि कई अथई। हा, इहो मूं वारो दोस्त। वांदो। Hello my dear friends, how are you? हेलो समझ, कहिड़ा हाल आहिनि यार? ठीकु हाल आहिनि। भला मूं वारो कमु यादि अथई या न? बिल्कुलु यादि आहे, 100% यादि आहे। पर संदूरा, तूं अंदरि हल। हा। अहिड़ो ख़त लिखियो थमास जो शिकार अस्कुत पिंजरे में हलियो ईंदो। असुल दाणे पाणीअ जी ज़रूरत ई नाहे। भला इहो त ॿुधाए, अचे त पोइ छा ॻाल्हायांसि? यार सफ़ा को बेवकूफ़ा, छा वरी छा चवंदेसि? हेठां ई
मथा ही वठिजांसि ऐं हा ही घर बि घुमाइजांसि, कुझु खाराइजांसि, कुझु पीआरजांसि। ओके? असुल तूं को फिक्र ई न कर, सिर्फ़ अचण ॾेसि। हा यार ठीकु आहे, त पोइ फ़िलहाल मां हलां थो, इजो उहो पुगी। ठीकु आहे, ओके। समझ यार, हिकिड़ो मिंट ॻाल्हि त ॿुध, भला अचे त पोइ ॻाल्हायसि छा? यार सफ़ा को चरियो आहे। अरे बाबा अचेसि, ख़िदमत करेसि, अहिड़ी ख़िदमत करेसि जो ॿीहर वञण जी करे ई कोन। ओके ठीकु आहे, ख़्यालु रखिजांसि। ठीकु आहे? ओके बाय बाय, बेस्ट ऑफ लक। हेलो आमिर। हेलो नीलोफर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह, करम इन मालिक दा। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, मूंखे तव्हांजो ई इंतज़ारु हुयो। हा उहो त हुयो, पर कॾहिं कॾहिं इंतज़ारु करणो पवंदो आहे। मुंहिंजे लाइ तव्हांजे अखियुनि में छा आहे? अच्छा त पोइ उहो चओ न। उहो आहे मुंहिंजी अखियुनि में जेको तव्हांजी अखियुनि में आहे। नीलोफर, जेका शइ तारीफ़ जे लाइक़ु हूंदी आहे न, त हुनजी तारीफ़ इबादत सम्झी कबी आहे। पर हिकु ॻाल्हि त ॿुधायो, जॾहिं बि मिलंदा आहियो तारीफ़ ई कंदा आहियो। तव्हां वटि भला तारीफ़ुनि जा बोरा भरिया पिया आहिनि छा? तारीफ़ तारीफ़ त तव्हांजी न कंदमि त ॿियो भला कंहिंजी कंदमि। ऐं हा, मां तव्हांखे चयो हुयो न, ही आहे असांजो ख़ूबसूरत घर। तव्हांखे कीअं लॻो? वाह साईं वाह, घर त तमामु ख़ूबसूरत आहे। ख़ूबसूरत ख़ूबसूरत त तव्हीं आहियो। आमिर, मूंखे हिकु ॻाल्हि चवणी हुई। मुंहिंजी केॾी न ग़लति फहमी हुई जो मां तोखे हिकु ग़लति क़िस्म जो छोकिरो सम्झी हुयसि। नीलो, हिकु ॻाल्हि चवां? हा हा चओ। मुंहिंजी दिलि में शैतान जी विसविसो हुयो ऐं मां तुंहिंजे लाइ बुरो सोचियो हुयो, पर यकीन कर नीलो, मां तोसां सची मोहबत कयां थो। ठीकु आहे आमिर, काई ॻाल्हि कोन्हे, पर हाणे त तुंहिंजी दिलि साफ़ आहे न? हा हा, हाणे मुंहिंजी दिलि बिल्कुलु साफ़ आहे। त पोइ ठीकु आहे, पर हू तव्हांजो ब्रादर कोन्हे को? अदा साईं? हा, अदा साईं त अंदरि नओं स्क्रिप्ट लिखी रहियो आहे। ओ ओके, त पोइ मां ॿिए दफ़े मिली वठंदसि। ठीकु आहे? ओके ओके बाय। ओके बाय। वाह 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 वाह, वेरी गुड यार आमिर, हाणे त तोखां शिकार करणु घुरिजे ऐं वाह जो निशानो लॻायो थी। यार समझ, अॼु ॾाढी दिलि ख़ुशि कई अथई, छो न तुंहिंजो वात मिठो करायां? वाह वाह, छो न, बिल्कुलु कराए। पोइ हलजे? हलजे बिल्कुलु। हल, अॼु भला तोखे होटल ते इन ख़ुशी में डिनर बि करायां थो। अरे यार सुबुह वाला को बुख ते आए, उहा ईअं भॼनि था पेट में। अच हल हल हल।
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम। मौलवी साहब छा हाल आहे? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान, फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे बाबा? दुआ वेहो प्लीज। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वेहो वेहो साल साल। जी मौलवी साहब, ॿियो हाल वाल कीअं अचण थियो आहे? सागर, तव्हां मुंहिंजा नंढपण जा दोस्त रहिया ऐं असांजी तमामु सुठी दोस्ती हूंदी। बिल्कुलु हूंदी हुई मौलवी साहब, पर हाणे पाण दोस्त न आहियूं। हा, उहो इन जे करे जो तव्हांजे नज़रिए ऐं मुंहिंजे नज़रिए में तज़ाद आहे, पर पोइ बि मां तव्हां उमेद सम्झी आयो आहियां त तव्हां ईंदड़ इलेक्शन में न भेजो, छाकाणि त मां पंहिंजे नज़रियाती तंज़ीमी प्लेटफॉर्म तां फॉर्म भराए रहियो। ख़ुदा जी रज़ा सां। ॾिसो मौलवी साहब, तव्हांखे त चङी तरह ख़बर आहे त मां हिकु कॉमरेड जो पुटु आहियां। मुंहिंजे बाबा पंहिंजी सॼी हयाती इन क़ौम जे ग़रीब मिसकीन ऐं हारिन नारिन जी मदद ऐं ख़िदमत कई। हाणे मूं बि इहो ई सोचियो आहे त मां पंहिंजे बाबा जी पैरवी कंदुसि। इन जो मक़सदु त तूं मुंहिंजे मुक़ाबले में बीहंदे। जी साहिल, पर तूं इहो सुठो नथो करी। इहा त सिर्फ़ तव्हांजी राय आहे न मौलवी साहब। साहिल, मूं ॿुधो आहे त तो वटि हिकु बाज़ारू औरत, अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह, बाज़ारू औरत ईंदे वेंदे ॾिठी थी वञे, ऐं तूं ॼाणी थो अयाशी हराम आहे, हराम। मौलवी साहब, ही मुंहिंजो घर आहे, हिते केरु अचे थो केरु वञे थो, इन सां तव्हांजो को बि तालिक न आहे। ही मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे, समझो? साहिल, इहो न विसार त ही तुंहिंजो ज़ाती मसइलो न आहे। हीअ असां शरीफ़नि जो मुआशिरो आहे, असां शरीफ़नि जो मोहल्लो आहे। इन मोहल्ले में का बाज़ारू औरत असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं, छाकाणि त खीर जे थांव में हराम जो हिकु कतरो सॼे खीर खे हराम करे छॾींदो आहे। मौलवी साहब, जंहिंखे तूं बाज़ारू औरत थो सॾी, उन औरत खे बि उन ई ख़ुदा ठाहियो आहे जंहिं असां सभिनि खे ठाहियो आहे। त पोइ तोखे एतिराज़ छो आहे? आहे त हूअ बि ख़ुदा जी तख़लीक़। साहिल, तूं मुनकर थी वियो आहीं, मुनकर, काफ़िर थी वियो आहीं, काफ़िर। ॾिसो मौलवी साहब, बहितर हिन में आहे त तव्हां हाणे हितां हलिया वञो। वञा थो, पर यादि रखजांइ साहिल, मां तोखे न छॾींदुसि। मां इहा ॻाल्हि कॾहिं बर्दाश्त न कंदुसि त असां शरीफ़नि जे मोहल्ले में का बाज़ारू औरत अचे। यादि रखजांइ। मूं तव्हांखे चयो न इहो मुंहिंजो मसइलो आहे, तव्हां पंहिंजे घर ते क़ाबू रहो, तव्हां वञी सघो था। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। साईं, साईं इहो मुला नूरल तव्हां ते ॾाढो सड़ंदो आहे साईं। अरे छॾ बाबा सदोरा, तूं अजीब क़िस्म जो माण्हू आहीं। अरे बाबा, असां ते छो सड़ंदो मुला नूरल? बाबा, हू पंहिंजी वाट वारो माण्हू आहे, पाण पंहिंजी वाट वारा माण्हू आहे। साईं,
मां इन मुला नूर खां बदिलो ज़रूरु वठंदुसि तव्हांजी बेइज़तीअ जो। न सदुरा न, बदिले वठण खां बख़्श करणु बहितर आहे। मौला काइनात जो फरमान आहे त बदिले वठण वारनि खां बख़्श करण वारा बहितर हूंदा आहिनि। बहितर साईं मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे उहो दौरु न आहे साईं त जो हिकिड़े पासे ॾो चमाट हणे न त वरी ॿियो गिटो ठाहे ॾेसि त ॿी चपाट हणे। हाणे बदिलो वठिजो, बदिलो। सदुरा छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। तूं मूंखे इहो ॿुधाए त तो कॾहिं कूंज ॾिठी आहे? साईं साईं कूंज मूंखे ॾाढी वणंदी आहे। छो वणंदी आहे तोखे? चवंदो आहियां त बसि उहो विची ॻाल्हाए, मां वेठो ॿुधां ऐं ठारां पियो साईं। साईं अलाह साईं जो इंसाफ़ त ॾिसो न, मालिक जी कुदरत त ॾिसो न, हुनखे कहिड़ी जाइ ते पैदा कयो अथई। साईं जॾहिं कूंज जा ड्रामा हलंदा आहिनि न, मां ज़रूरु ॾिसण वेंदो आहियां। कूंज पंहिंजे हुन माहौल मां खफ़ा आहे, तमामु घणी खफ़ा। ऐं मूंखे तॾहिं त हिते पनाह ॾिनी आहे। ऐं सदुरा मूं सोचियो आहे त हाणे हमेशह जे लाइ कूंज खे मां पंहिंजे निकाह जी पनाह हेठि रखां। साईं इहो त ॾाढो सुठो था कयो साईं। पर साईं तव्हां हाणे हलो अंदरि आराम कयो हली साईं। डॉक्टर तव्हां लाइ मनो कई आहे, तव्हां घणो न ॻाल्हायो, आराम कयो, छो त तव्हां दिलि जा मरीज़ बि आहियो साईं। ठीकु आहे सदुरा, आमिर अचे त अंदरि मोकिलिजो। जी जी हाज़िर साईं, हाज़िर।